तंगवाणी में एसयूपी ऐं जसकम जसाफ अॻवाणनि पारां सखर में बेदर्दी सां क़तल कयल हसीब जुड़ेजो जे क़तल ख़िलाफ़ एहतिजाजी रैली कढी वई। सुभान अल्लाह होटल खां एसयूपी तालके तंगवाणी सदर अब्दुल रज़ाक नंदवाणी, रहमदिल लाशारी, जसकम जसाफ ज़िले अॻवाण एजाज मलिक, पाइक सिंधी, अब्दुल फताह कुनरानी ऐं ॿियनि जी अॻवाणी में रैली कढी शहर जो गश्त कंदे सखर पुलिस इंतज़ामिया ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। मुज़ाहिरीन वेन टर्मिनल ते धरणो हणी ख़िताब कंदे चयो त एसयूपी जी 15 फरवरी सखर खां कराची प्यादल लॉन्ग मार्च जे ऐलान बाद सिंध हुकूमत समेत ॿियनि ताक़तवर धुरियुनि जी मिलीभगत सां साज़िश करे अॻवाण खे शहीद कयो। गिरफ़्तार जवाबदार जी गिरफ़्तारी जेका ज़ाहिर कई तंहिं कातिल खे पूरो नालो बि नथो अचे। उन्हनि घुर कई त हसीब जुड़ेजो जी अणधुरी जांच कराए असुल जवाबदारनि खे गिरफ़्तार करे सज़ा ॾियारे वारसनि, पार्टी अॻवाणनि ऐं धरती जे वारसनि सां इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।